नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी को सवाल थी पूछना। हाँ। त भक्ति में या टीवी सीरियल में ॾिठो आहे हाँ। कि शंकर पार्वती की अमर कथा थो ॿुधाए। हाँ। त उन अमर कथा जो मतलब छा आहे? हाँ, ॾिसो, अमर जो मतलब हूंदो आहे आत्मा अमर हुजे। अमर अर्थात आत्मा पंहिंजी इच्छा सां पंहिंजो शरीर छॾे। माण्हू चवंदा आहिनि कि अमर थी वियो, मतलब हीअं सोचदा आहिनि अमर थी वियो, बसि मथे हली वियो, हाणे कॾहिं ईंदो ई न। अच्छा। इन जो मतलब ये थींदो आहे कि आत्मा पंहिंजी स्व इच्छा सां जॾहिं बि चाहे शरीर छॾे। लेकिन हाणे हिन दुनिया में छा थींदो आहे कि आत्मा पंहिंजे कर्मनि अनुसार शरीर वठे थी। जंहिं समय हुनजा हुन शरीर सां, हुन शरीर जे संबंधनि सां पाठ पूरो थी वियो त शरीर छॾे थी छॾे। चाहे नंढो ॿार हुजे, जवान हुजे, चाहे कहिड़ी बि एज वारो हुजे, चाहे गर्भ में ई हुन शरीर छॾे छॾे। त हिन खे चइबो आहे मृत्यु। मृत्यु जो पाण शब्द यूज़ कंदा आहियूं न। मृत्यु मतलब कि हुन शरीर खां उहो हली वियो, जल्दी हली वियो, हुनखे मरी वियो चईंदा आहिनि। लेकिन सभिनि खां पहिरियों असां तव्हांखे अमर जो मतलब था ॿुधायूं कि अमर मतलब कि सतयुग में आत्मा अमर हूंदी। अमर जो मतलब आत्मा पूरे पंहिंजे शरीर खे 150 साल हलाईंदी। पोइ जॾहिं 150 साल खां पोइ आत्मा जो शरीर ॿुढो थी वेंदो। हालांकि हुन बुढ़ापो बि सुठो हूंदो। भई अॼुकल्ह त बुढ़ापे में ॾंदा न आहिनि, ॿुधाए नथो ॾे, अखियूं नथी ॾिसनि, लेकिन हुते बुढ़ापे में भी शरीर हिकदम सब ऑर्गन्स पंहिंजो सुठी तरह कम कंदा। लेकिन त बि बुढ़ो तो थी वेंदो न। त हुन समय वो आत्मा खुद जी इच्छा सां कि हाणे मूंखे नंढो सुठो शरीर वठिणो आहे, त उन इच्छा सां पंहिंजो पुराणो शरीर छॾे करे पोइ ॿियो वठंदी आहे। त हिन खे चइबो अमर। हाँ, इन खे अमर चइबो आहे। त सतयुग खे अमर लोक चइबो आहे। मतलब सतयुग जो पाण पढ़ूं था न, भई पाण सतयुग जे बारे में भी ॿुधूं था। सतयुग मतलब अमर लोक। त हाणे जो जेको समय आहे, त पाण शिव शंकर जे बारे में भी अंतर ॿुधायोसीं। शंकर मतलब देहधारी हूंदो आहे, शिव मतलब निराकार परमात्मा। त उहो परमात्मा जेको सदैव अमर, शरीर त वठंदो न आहे, उहो त सदैव अमर आहे। हाणे अमरनाथ अची करे पाण खे इहो अमर कथा थो ॿुधाए। शिव और शंकर जे बीच में अंतर न पतो हो न। शिव और शंकर खे हिकु ई चईंदा आहिनि माण्हू। त माण्हू छा सम्झो, शंकर पार्वती की कथा तो ॿुधाए। लेकिन हाणे परम पिता परमात्मा पाण खे ये कथा तो ॿुधाए। कहिड़ी कथा? कि तव्हां आत्मा ई आहियो, शरीर न आहियो। तव्हां आत्मा ई शक्तिशाली आहियो, शरीर खे हलाइण वारी आहियो। ती जेकी आत्मा जी जागृति ॾींदा आहिनि न परमात्मा बाप, ऐं जेकी आत्माउनि में शक्ति भरजंदा आहिनि, जंहिंसां आत्मा जा बुरा कर्म करण ख़तम थी वेंदा आहिनि। अॼुकल्ह माण्हू कर्मनि अनुसार शरीर वठे थो, शरीर छॾे थो। छो जी आत्मा जा बुरा कर्म थी विया आहिनि। त जंहिंसां जंहिंसां जेको हिसाब किताब हूंदो आहे ओतिरो समय चुकतो करे पोइ ॿियो पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे करण हली वेंदी आहे। त बुरा कर्म अथसि न, कूड़ ॻाल्हाइण, भ्रष्टाचार, विकार आदि। त हिन सां छा थींदो, आत्मा हिकु तरीक़े सां बंदिजी वेंदी आहे। शरीर भी उहे हिन हिसाब सां वठंदी ऐं छॾंदी आहे, छो जी हिसाब किताब ॾाढो अथसि। त हाणे परमात्मा पंहिंजी सभिनि आत्माउनि की जागृति तो ॾे कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे पोइ कर्म कंदो त तव्हांजे मथां कर्म जो बोझो ऐं कोई बि बुरा कर्म न थींदव। इन सां तव्हां आत्मा सदैव बुरे कर्मनि सां बि बचंदव ऐं अमर रहंदव। अच्छा, तव्हांजो जेको बि परमात्मा त असां सभिनी खे तो ॿुधाए, त पार्वती छो चयो अथनि? हा, त वो हिकु पार्वती जो एग्जाम्पल ॾिनो अथनि। अच्छा, हिकु पार्वती खे छो था ॿुधाइनि, ये पाण सम्झूं न। हिकु जीअं ॾेखारींदा आहिनि
गीता में कृष्ण अर्जुन खे ई थो ॿुधाए। छा अर्जुन ई कृष्ण खे मञण वारो आहे? ॿिया बि त कृष्ण खे मञण वारा आहिनि न हेॾा सारा। ऐं त इहो असल में हिकु त आहे कि गीता निराकार परमात्मा हुनजे शरीर द्वारा ई हुनखे हिकु जहिड़े खे नथो ॿुधाए ॾाढनि सारनि खे थो, लेकिन एग्जाम्पल हुननि हिकु जो ॾिनो आहे कि अहिड़े माण्हुनि खे परमात्मा हीअं हीअं ॿुधाईंदो आहे। जो चई न हिकु एग्जाम्पल ॾींदा आहियूं कि कहिड़ा बि मनुष्य आत्मा जेके मन में एॾी संबंधियुनि जी इहे सभु ॻाल्हियूं ईंदियूं हुजनि, हुनखे परमात्मा हीअं समझ थो ॾे, उन समझ खे गीता ज्ञान चइबो आहे। ईअं ई हाणे जेकी आत्माउनि जी हालत थी वई आहे, जेके मृत्यु चईंदा आहियूं, त उहो हिकु ॼणे जी त न आहे, पूरी दुनिया जी अहिड़ी हालत आहे न। त ऐं पार्वती खे त एॾो देवी मञंदा आहिनि, त पार्वती थोरी अहिड़ो छा कमु कयईं जो हुनखे भॻवान शिव हुनखे अची करे अमर कथा थो ॿुधाए ऐं हुनखे ई अमर थो ठाहे। त इहे सभु ॻाल्हियूं जीअं हाणे तव्हां प्रश्न पुछियो न, ईअं ई तव्हां कॾहिं भक्ति जॾहिं कंदा आहियो तॾहिं मन में पुछियो ईअं? हुन समय त पाण खे जो चईंदा आहिनि पाण सत सत करे मन में विहारे छॾींदा आहियूं। त हाणे इहे ॻाल्हियूं पंहिंजे पाण खां पुछो, पोइ तव्हांखे परमात्मा जो इहो ज्ञान सची में सम्झ में ईंदो कि परमात्मा हिकु पार्वती खे नथो ॿुधाए, पाण सभिनि खे इहो ज्ञान थो ॾे कि तव्हां आत्मायूं जेकी हाणे मृत्यु खे घड़ी घड़ी प्राप्त थी करो, घड़ी घड़ी छॾो थी, घड़ी घड़ी वठो थी, हिकु जीवन जो सुख नथा वठो। हाणे मां तव्हांखे खुदि जी तव्हांजी पूरे सृष्टि चक्र जी, कर्मनि जी, सभिनि जो सुठो ज्ञान ॾेई करे तव्हांखे सम्झ थो ॾियां। जंहिंसां तव्हां सुठा कर्म करणु सिखो, तॾहिं वञी करे तव्हां सतयुग में अमर ठही वेंदा। अमर अर्थात तव्हां सतयुग में पूरो 150 साल आत्मा पूंजी पूरो सुठो जीवन जी। अॼु त जिए थी, पढ़ाई करे थी, कल एक्सीडेंट थी, उहो ई पढ़ाई ख़तम। हाँ, इन करे मृत्यु लो। त हाणे निराकार परमात्मा जंहिंखे अमरनाथ चईंदा आहियूं, उहो पाण सभिनि आत्माउनि पार्वतियुनि खे अमर कथा थो ॿुधाए। छाजे लाइ? सतयुगी अमर लोक में वञण जे लाइ। ठीकु आहे? अमर ऐं मृत्यु हिन जो अर्थ बुद्धि में रखंदा त पोइ तव्हांखे सभु सम्झ में अची वेंदो। हाँ, थैंक यू दीदी।